अस्सलाम वालेकुम। मैं मनसेटिक मिठवर बाबाला किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 13। हज़रत हलीमा रज़ी अल्लाह ताला जिन खां रिवायत आहे त हज़रत करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 3 महीननि जा थिया त वेहण लॻो, 9 महीननि जो थियो त ॿारनि सां गॾु डोड़ण लॻो, 2 महीननि जो थियो त संदसि भाउरनि सां गॾु माल चारण लाइ वियो, जॾहिं 15 महीननि जो थियो त कबीले जे माण्हुनि सां तीरंदाज़ी कंदो हुयो, जॾहिं 30 महीननि जो थियो त नौजवाननि सां कुश्ती विढ़ंदो हुयो। वरी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे संदसि जद वटि पहुचाए छॾियो। वरी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे संदसि जद वटि पहुचाए छॾियो। इब्न अब्बास खां रिवायत आहे त जॾहिं सुबुह जो ॿारनि लाइ खाधो खणी वञिबो त हिक ॿियनि सां गॾु हथ चुरांड कंदा हुआ, ढकण खे हिक ॿियनि खे हणंदा हुआ, लेकिन हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदसि हथ कॾहिं बि कोन उठियो। कॾहिं बि ख़ुदि कोन वधायो, लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदसि हथ कॾहिं बि कोन वधायो, कोन खयो। ॿार जॾहिं सुम्ही उथंदा हुआ त उन्हनि जी अखियुनि में गंद किचिरो भरियो पियो हुयो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मुंहुं धोतो रहंदो हुयो। हिन क़िस्म सां ख़ुशबू पई जिस्म मां ख़ुशबू पई ईंदी हुई। रिवायत कंदांड अहले मक्का वारनि में रवाजु हुयो, जॾहिं उन्हनि वटि फ़र्ज़ंद पैदा थींदो हुयो त 7 ॾींहं खां पोइ हिकु डाई जे सिपुरत करे छॾींदा हुआ। हज़रत आमिना रज़ी अल्लाह ताला जिन खे कंहिं निदा कई त पंहिंजे फ़र्ज़ंद जे लाइ डाई चाही त कबीले बनी असद जी ख़ातून हज़रत हलीमा जिन खे मुक़ररु करियो। उहा बि ज़ब जी धियाई अहिड़ी तरह हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ खीर पीआरण लाइ दाई हज़रत हलीमा जिन खे मुक़ररु कयो। हज़रत हलीमा जिन खां रिवायत आहे त कबीले बनी सद में हिकु वणु हुयो, ख़ुश्क सुकी वियो हुयो, मेवो कोन थींदो हो उन में। असीं उन वण जे बरकत सां उन वटि महिल सरसब असीं उन वण हेठां वेठासीं त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बरकत सां इहो वण उन महिल सरसब शादाब थी वियो ऐं उन मेवा थिया। हज़रत इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 22 महीननि जा थिया त हज़रत जिन जे अखियुनि में आशोब थी। हज़रत अब्दुल मुतलब जे ऐं हज़रत अबू तालिब जॾहिं फरमायो हिकु राहिब तबीब वटि वठी वञोसि जेको हजफा में रहे थो। हज़रत तालिब अलैहिस्सलाम जिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन राहिब वटि वठी पहुता। दरवाज़े ते आवाज़ ॾिनो, राहिब ॾिठो त उनजो सूमह नूर सां महमूर थी वियो ऐं फ़रिश्तनि जे परनि जी आवाज़ ॿुधण में आई। उन राहिब संदसि सूमह मां मुंहुं ॿाहिरि कढियो, पुछियो तव्हां केरु आहियो? फरमायो आऊं हज़रत अबू तालिब हज़रत अब्दुल मुतलब जो पुटु आहियां ऐं मुंहिंजो भाइटो खणी आयो आहियां, उन जे अखियुनि जो इलाजु करियो। राहिब चयो इहो किथे आहे? फरमायो इन गहवारे में आहे, उस जे हिफ़ाज़त जे लाइ उनखे विहारियो आहे। राहिब चयो खोलता ऐं ॾिसां। जॾहिं गहवारे जो पर्दो हटायो त हिकु नूर चमकियो। राहिब डिॼी वियो, चयो त पर्दो वरी ॾियो, लाइ छॾियो ऐं सूमे में संदसि सर दाख़िल कयो ऐं चयो त ख़ुदा जे वहदानियत जी गवाही थो ॾियां, शाहिदी थो ॾियां त वल्लाह तूं पैगम्बर ख़ुदा आहीं, तूं ई उहो आहीं जंहिंजी ख़ुदा तौरेत ऐं इंजील में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़बानी ख़ुशख़बरी ॾिनी हुई।